ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि रियलाइज़ेशन द्वारा लिबरेशन। 6:77 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा हर हिकु गॉडली स्टूडेंट जी रिज़ल्ट खे ॾिसनि पिया। अॼु बाबा हर हिकु गॉडली स्टूडेंट जी रिज़ल्ट खे ॾिसनि पिया। कोर्स कयो आहे, रिवाइज़ कोर्स बि कयो आहे, रियलाइज़ेशन कोर्स बि कयो आहे। हुन जो रिज़ल्ट छा थियो? बाबा चवनि था कोर्स बि कयो, रिवाइज़ कोर्स बि कयो, रियलाइज़ेशन कोर्स बि कयो। हाणे रिज़ल्ट छा आहे? हर हिकु पंहिंजे खे रियलाइज़ करो कि पढ़ाई जे अनुसार कंहिं स्टेज खे पाए सघंदासीं। पढ़ाई जे अनुसार कंहिं स्टेज के पाए सघंदासीं। राज्य पद जा संस्कार आहिनि या प्रजा पद जा संस्कार आहिनि। ॿिन्हिनि मां मुंहिंजे आत्मा में कहिड़ा संस्कार भरियल आहिनि? राज्य अर्थात स्वराज्य अधिकारी आहियूं, स्वराज्य अधिकारी आहियूं या अञा ताईं असां पंहिंजे मन बुद्धि संस्कार स्थूल कर्मेंद्रियनि जे अधीन आहियूं। ये ॼाणंदा आहियो राज्य पद जा संस्कार अर्थात श्रेष्ठ पद जा संस्कार छा ॾेखारे में ॾींदा? उहो सदा अधिकारी हूंदो, सत्कारी हूंदो, निराकारी ऐं निरअहंकारी भी हूंदो। राज्य पद जा संस्कार अर्थात सदा अधिकारी, सत्कारी, निराकारी ऐं निरअहंकारी भी हूंदो। ये विशेष धारणा राज्य पद जो विशेष आसन। राज्य पद अर्थात सदा पंहिंजे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जो अधिकारी, ॿियनि ते अधिकार न जताइणो आहे। सत्कारी, सर्व जो सत्कार प्राप्त करण वारो, ॿियनि खे बि सत्कार ॾियण वारो। सदा निराकारी स्थिति में स्थित रहण वारो, निरअहंकारी। ये विशेष धारणायूं राजपद जी विशेष आसन। ये आसन ई सिंहासन जी प्राप्ति कराईंदो आहे। अर्थात असां अगरि हिन स्थिति में रहंदासीं न, हिन स्थिति वारा ही भविष्य में सिंहासन प्राप्त कंदा। चार ही ॻाल्हियुनि जो बैलेंस हुजे। अहिड़ो आसन मजबूत आहे या हिलंदो रहंदो आहे? बाबा चवंदा आहिनि अहिड़ो आसन मजबूत आहे या हिलंदो रहंदो आहे। बाप दादा अॼु रिज़ल्ट पुछनि था। रियलाइज़ेशन कोर्स जो होमवर्क ॾिनो हुयो न, हुन जो छा रिज़ल्ट थियो? जो रियलाइज़ेशन जो कोर्स बाबा असांखे ॾिनो हुई, हुन जो रिज़ल्ट छा आहे? तव्हां सभु त फाइनल पेपर जे लाइ तयारु हुयो, पोइ पंहिंजो रिज़ल्ट छा ॾिठो? बाबा जी पहिरों वारी मुरली हली हुई न थोरा ॾींहं पहिरों कि हाणे ख़ुदि खे रियलाइज़ करो मां केरु आहियां। कल्ह बि बाबा चई पंहिंजे टिनी रूपनि जी महिमा खे ध्यान में लायो, रियलाइज़ करो। त रियलाइज़ेशन जॾहिं तव्हां चेक कयो त पंहिंजी रिज़ल्ट छा ॾिठो? ख़ुदि खे तव्हां सम्झंदा आहियो मां आत्मा आहियां, मां ब्रह्मण आहियां, मां फ़रिश्तो ठहां थी, पोइ मां देवता ठहींदमि। पोइ पंहिंजो रिज़ल्ट छा ॾिठो? पंहिंजी स्थिति जो छा अनुभव कयो? बाप समान, बाप सां गॾु गॾु ॼाणण वारा ठहिया आहियो न। अगरि समान न त साथ जे बजाए वाया में रुकणो पवंदो। अगरि असां बाप समान न आहियूं त असांखे वाया में रुकणो पवंदो। वाया हिन करे करिणो पवंदो छो जी खातो क्लियर न हूंदो न। खातो क्लियर न हूंदो त रुकणो पवंदो, वाया करिणो पवंदो। त बाबा चवनि था वाया हिन करे करिणो पवंदो छो जी खातो क्लियर न हूंदो। रिफाइन न आहे त फाइन भरिणो पवंदो।
अगरि असां रिफाइन न आहियूं न त असांखे छा भरिणो पवंदो, फाइन भरिणो पवंदो। इन करे साथ न हली सघंदा आहियो। वाइदो कयो आहे न, साथ हलंदासीं, रुकी करे हलंदासीं। साथ हलंदव या बाबा सां, या रुकी करे हलंदव। रुकी करे हलणु मतिलबु विच में किथे न किथे कंहिंसां न कंहिंसां जो हिसाब किताब आहे उनखे क्लियर करण लाइ धर्मराजपुरी में रुकणो पवंदो। ऐं कंहिंसां बि कोई बि खातो न हूंदो त बाबा सां गॾु मथे। बाप खां पुछंदा आहियो कि तव्हां पुराणे ॿारनि, बाबा सां पुछंदा आहिनि कि तव्हां पुराणे ॿारनि सां छो न मिलंदा आहियो। बाप सां पुछंदा आहिनि कि तव्हां पुराणे ॿारनि सां छो न मिलंदा आहियो। त बाप बि रिज़ल्ट पुछंदा आहिनि, रिफाइन ठहिया आहियो छा, अञा कोई कोर्स जी आवश्यकता आहे छा। हाणे त असांखे पंहिंजे पाण खे रिफाइन हिकदमि कंप्लीट सतो प्रधान स्थिति प्राप्त करणु अचणी खपे। रियलाइज़ेशन खां पोइ छा रहिजी वेंदो आहे, अंतिम रिज़ल्ट जो स्वरूप आहे लिबरेशन, अर्थात सभिनि सां मुक्ति। हाणे असां कोर्स बि कयो, रिवाइज कोर्स बि कयो, रियलाइज़ेशन कोर्स बि कयो। हाणे छा करिणो आहे, हाणे कहिड़ो स्वरूप अचिणो खपे असांजो, अंतिम रिज़ल्ट जो स्वरूप हुजणो खपे सभिनि खां मुक्ति, हिकदमि नई आत्मा। पुराणो कुझु यादि ई न अचे। बसि हाणे असां बाबा जी संतान ऐं भविष्य में असां देवता स्वरूप में हूंदासीं। हाणे मां आत्मा बाबा सां गॾु आहियां, बसि बाबा सां गॾु सर्व जी सेवा करां थी, चाहे मन सां करो, वाचा करो, कर्म ना करो। बसि ये पूरी थी, मथे हलंदासीं, बसि स्वर्ग में ईंदासीं। अॼु बाप दादा ऐं ॿारनि जो अंतर ॾिसनि पिया। बाप दादा बाप ऐं ॿारनि जे विच में अंतर ॾिसनि पिया। बाप छा चईंदा आहिनि ऐं ॿार छा कंदा आहिनि, रिज़ल्ट छा ॾिठी। मज़ेदार रिज़ल्ट हूंदी न, ॿुधायूं या सम्झंदा आहियो। पंहिंजी रिज़ल्ट में बाबा असां में ऐं बाबा में अंतर ॾिठई, ख़ुदि में ऐं ॿारनि में। त बाबा त ॾाढी मज़ेदार रिज़ल्ट ॾिठई। त बाबा चवनि था सम्झी विया हो कि बाबा ॿुधाए। सम्झंदे उहे बि चईंदा रहंदा आहियो, छा चईंदा। सम्झंदे उहे बि कंदा रहंदा आहियो त बाबा बि छा चए। मेजॉरिटी साधारण पुरुषार्थी आहिनि। मुख्य कारण छा आहे, बाबा चई अञा ताईं कई बार मेजॉरिटी न साधारण पुरुषार्थी आहिनि। मुख्य कारण छा आहे, बाप चईंदा आहिनि प्रभु पसंदि ठहो, विश्व पसंदि ठहो, लेकिन कंदा छा आहिनि, आराम पसंदि थी वेंदो, कंहिं कयो, सभु ई अहिड़ा आहिनि। ॿियनि सां पोइ बि असां ठीकु आहियूं, पोइ ईअं चईंदा आहिनि कि ॿियनि खां त असां वरी बि ठीकु आहियूं। इहे अनेक प्रकार जी गिरती कला जा डनलप जा तकिया लॻाए करे आराम पसंदि थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि सभु ई ईअं था करनि। लेकिन बाबा जी श्रीमत छा आहे, ब्रह्मा बाबा के फॉलो करो, निराकार रूप में शिव बाबा, साकार रूप में ब्रह्मा बाबा के फॉलो करो, या पंहिंजे भाउ भेणनि के फॉलो करो। बाप चईंदा आहिनि कनेक्शन जोड़ो, गुण ऐं शक्तियुनि जो वरदान वठो ऐं ॾियो। लेकिन कई बार कनेक्शन जे महत्व खे ई न सम्झंदा आहिनि। कनेक्शन जोड़णु ईंदो ई न आहे, लेकिन करेक्शन करणु ॾाढो ईंदो। ॿियनि जो करेक्शन करणु ॾाढो ईंदो आहे, ईअं ईअं करे। बाबा चईंदा आहिनि मूंसां कनेक्शन जोड़ो, हुन जे बदिले ॿियनि जी करेक्शन में टाइम लॻाईंदा आहिनि। ॿियनि जी करेक्शन करण वारा कनेक्शन जो अनुभव ई न करे सघंदा आहिनि। ॿियनि जी करेक्शन करण में जेका बिज़ी हूंदा आहिनि न, त उहो बाबा सां कनेक्शन ई न जोड़े पाईंदा आहिनि। त बाबा चवनि था
कि ॿियनि जी करेक्शन करण वारा कनेक्शन जो अनुभव न करे सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि सदा यादि जी साधना में रहो, लेकिन साधना जे स्थान ते अल्पकाल जे साधननि में ज़्यादा बिज़ी थी वेंदा आहिनि। भले साधननि खे यूज़ कंदे हुए बि बाबा सां कनेक्शन जुड़ल रहे न। हाणे बुद्धि त किथे न किथे लॻल ई रहंदी आहे, त कमु त असां अगरि ज़्यादा अगरि कम में बुद्धि नथी लॻे त बाबा सां बुद्धि लॻायो ऐं हेठि कमु कंदो रहो। त बाबा चईंदा आहिनि हिकु त ॿियनि जो करेक्शन कंदा रहंदा आहिनि, ॿियो छा कंदा आहिनि, ॿियनि जो करेक्शन कंदा रहंदा आहिनि, ॿियो साधननि सां साधना जे बजाय साधननि में ज़्यादा बिज़ी थी वेंदा। साधननि जे आधार ते साधना ठाहे ॾींदा आहिनि, साधन ज़्यादा आकर्षित कंदा आहिनि। अहिड़ा साधकनि जी साधना सफल न थी पाईंदी आहे। साधन यूज़ करो, बाबा ईअं नथा चवनि न करो, लेकिन अगरि साधन न आहे या ईअं न साधननि ते ई ध्यानु ॾींदा रहो, साधना ते ध्यानु ई न ॾियो, त बाबा चवनि था अगरि साधननि में ज़्यादा बिज़ी थी वेंदा आहियो त साधना सफल न थी पाईंदी आहे। जीवन मुक्ति जे स्थान ते बंधन मुक्त आत्मा ठही वेंदी आहे। जीवन मुक्ति हुजणी खपे। हाणे असांखे बाबा जी साधना करे जीवन मुक्ति प्राप्त करणी आहे न, जीवन में रहंदी सभु प्रकार जे बंधननि सां मुक्त। त बाबा चवनि था जीवन मुक्ति जे स्थान ते बंधन मुक्त आत्मा ठही वेंदा आहिनि। सम्झो बाप छा चईंदा आहिनि ऐं ॿार छा कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि साधननि खे यूज़ कंदे हुए बि साधना अर्थात मूंसां कनेक्शन न तोड़ो, ऐं ॿार साधननि खे यूज़ कंदे कंदे एॾो बिज़ी थी वेंदा आहिनि कि बाबा यादि ई न रहंदो। बाप दादा रिज़ल्ट ॿुधी, बाप दादा श्रेष्ठ आत्माउनि खे सदा श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि। श्रेष्ठ तक़दीर जी रेखायूं बि ॾिसंदा आहिनि। बाप दादा सदा ॿारनि खे श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि, श्रेष्ठ तक़दीर जी रेखायूं बि ॾिसंदा आहिनि। इहे ई आत्मा विश्व जे साम्हूं चमकंदा हुआ सितारा आहिनि। ये ही आत्मायूं विश्व जे अॻियां चमकंदा हुआ सितारा आहिनि। विश्व असांजे कल्प पहिरों वारे संपन्न स्वरूप पूज्य स्वरूप जो सिमरण करे थी। हाणे अॼु असांजे बि सालिग्राम रूप जी पूजा थिए थी न, त नशो चढ़ंदो आहे कि माण्हू असांजे संपन्न स्वरूप पूज्य स्वरूप खे अॼु यादि करनि था, शिव सां गॾु सालिग्रामनि खे बि यादि करनि था न। त हिन करे पंहिंजो संपन्न स्वरूप प्रैक्टिकल में प्रख्यात करो। त अॼु सॼो ॾींहुं निराकार रूप में रहियो। ख़ासि करे त्योहारनि ॾींहुं असांखे, वैसे त रोज़ ई असांखे बाबा खे यादि करिणो आहे, ख़ासि करे त्योहारनि ॾींहुं बाबा खे सॼो ॾींहुं ॿियो ॾाढो सुठो रीति यादि करिणो आहे, ताकि असांखे जंहिं बि रूप में माण्हू पूजनि था उन्हनि खे प्राप्ति थिए। उनखे छोजी वैसे त माण्हू रोज़ यादि कंदा आहिनि, लेकिन त्योहार ॾींहुं न करण वारो बि कंदो न। त्योहार ॾींहुं माण्हू कुझु न कुझु इच्छा रखंदा आहिनि, उहा असांजी एॾी पूजा करनि था न, एॾा माण्हू व्रत जप तीर्थ करनि था, त उन्हनि खे प्राप्ति त थियणी खपे न। बाबा खे तव्हांखे पूजनि था त तव्हां द्वारा ई प्राप्ति कराईंदा न। त असां जॾहिं बाबा खे यादि कंदासीं सॼो ॾींहुं, तॾहिं त असांखे बि भरदा वेंदासीं, तॾहिं त असां द्वारा असांजे जड़ चित्रनि द्वारा माण्हुनि खे अनुभव थींदो न। त बाबा चवनि था कि ॾिसो विश्व असांजे कल्प पहिरों वारे संपन्न स्वरूप पूज्य स्वरूप जो सिमरण करे थी।
हिन करे पंहिंजो संपन्न स्वरूप प्रैक्टिकल में प्रख्यात करो। बीती हुई कमज़ोरियुनि ते फुल स्टॉप लॻायो, तॾहिं संपन्न स्वरूप जो साक्षात्कार थींदो। जॾहिं असां बीती हुई ॻाल्हियुनि खे, बीती हुई कमी कमज़ोरियुनि विकारनि खे सभिनि खे फुल स्टॉप लॻाए सिर्फ़ु मां आत्मा आहियां, मां बाबा जी संतान आहियां। ऐं हाणे वर्तमान असांखे बाबा द्वारा छा छा प्राप्त थिए थो, सदा पंहिंजे प्रेज़ेंट असांखे हिन जन्म जे बारे में जो बाबा असांखे सभु कुझु ॾिए थो, हिन जी ई स्मृति में रहणो आहे, बाबा जी ई यादि में रहणो आहे, तॾहिं ॿियनि खे बि असां द्वारा माण्हुनि खे प्राप्ति थींदी। त बाबा ॾिसो चवनि था, बीती हुई कमज़ोरियुनि खे फुल स्टॉप लॻायो, तॾहिं ई असांजो संपन्न स्वरूप प्रैक्टिकल में माण्हुनि खे अनुभव थींदो, साक्षात्कार थींदो। असां अञा ताईं बीती हुई ॻाल्हियुनि खे यादि कंदा रहंदासीं त माण्हुनि खे असां द्वारा साक्षात्कार बि न थींदो। कराइण वारो बाबा ई आहे, लेकिन असां फालतू ॻाल्हियुनि में बिज़ी रहंदासीं, हीअं थियो बाबा हीअं हूअं, त बाबा असां द्वारा कीअं माण्हुनि खे अनुभव कराईंदा। जॾहिं इहो त उहो ई थियो न, ॿार अगरि अॼु माउ पीउ चए हलो घुमण था हलूं, ऐं ॿार चए न मूंखे हुन हीअं चयईं, हुन हीअं कयईं, मूंसां हीअं थी वियो, तव्हां हीअं छो कयो, त घुमण वञी सघंदा आहिनि। त बाबा असां द्वारा ॿियनि खे प्राप्ति कराइणु चाहींदा आहिनि। असां अगरि पंहिंजी ई कमी कमज़ोरियुनि जा गीत ॻाईंदा रहंदासीं, पंहिंजे ई जीवन में पुराणी ॻाल्हियुनि में बिज़ी रहंदासीं, त असां ॿियनि जी सेवा कीअं करे सघंदासीं बाबा सां गॾु। सभु पुराणा संस्कार स्वभाव दृढ़ संकल्प रूपी आहुति सां समाप्त करो। सभु पंहिंजा पुराणा संस्कार स्वभाव पुराणी ॻाल्हियूं बि, जो बि तव्हां सां अगरि कुझु थियो आहे, जो घड़ी घड़ी यादि ईंदो आहे, मूंसां ईअं छो थियो, मूंसां ॾाढो बुरो थियो, सभु कुझु दृढ़ संकल्प सां जलाए छॾियो, समाप्त करे छॾियो, शिव बाबा खे ॾेई छॾियो। अॼु ॿियनि जी कमज़ोरियुनि जी नकल न करो, ख़ुदि जी बि न रखो, ॿियनि जी बि दिमाग़ में न रखो, नकल बि न करो, दिमाग़ में बि न रखो इहे अहिड़ो, न त असां हुन आत्मा जो भाग्य न ठाहे सघंदासीं। उन ॾींहुं बाबा चई न, असां भाग्य विधाता जा ॿार आहियूं। अगरि असां कंहिंजी कमज़ोरी सां ई कंहिंखे ॾिसंदा रहंदासीं त हुनजो ओड़ो भाग्य ठही वेंदो। ॿियनि जी कमज़ोरियुनि जी नकल न करो। या कॾहिं कॾहिं थींदो न, अरे हीअ दीदी बि ईअं थी करे, हीअ बि ईअं थी करे, असां कयो त छा थींदो। सी बाबा ऐं ब्रह्मा मां, शिव बाप ऐं ब्रह्मा मां खे ॾिसो, अवगुण धारण करण वारी बुद्धि जो नाश करो। अवगुण धारण करण वारी बुद्धि जो नाश करो। बाबा चवंदा दिव्य गुण धारण करण वारी सतो प्रधान बुद्धि धारण करो। अवगुण धारण करण वारी बुद्धि जो नाश करो, दिव्य गुणों के धारण करण वारी सतो प्रधान बुद्धि के धारण करो। अर्थात असांजी बुद्धि हाणे सदा सुठी सुठी ॻाल्हियुनि खे ई ग्रहण करे, बाक़ी जो बि एॾा वॾा जा वीचार अचनि था ईअं उन्हनि ते ध्यानु न ॾियो, उन्हनि खे बुद्धि में ग्रहण न करो। बाबा चई न, असांजी महीन बुद्धि हुजणी खपे, सतो प्रधान बुद्धि हुजणी खपे। अधिकारी ऐं सत्कारी ॿिन्हिनि जो बैलेंस बराबरि रखणो। अधिकारी बि ठहिणो आहे, सत्कारी सभिनि खे सत्कार बि ॾियणो। ॿियनि जी कमज़ोरियुनि खे विस्तार में न लायो ऐं पंहिंजी कमज़ोरियुनि खे छिपायो न। ॿियनि जी कमी कमज़ोरियुनि खे विस्तार में न लायो ऐं पंहिंजी कमज़ोरियुनि खे छिपायो न। सभई सुठा आहिनि, बसि सफलता में स्वयं और असफलता में ॿियनि खे दोषी न ठाहियो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे।
ॿियनि जी कमज़ोरियुनि खे विस्तार में न लायो, पंहिंजी कमज़ोरियुनि खे छिपायो न। सफलता में मां सुठी, मां कयो, असफलता में ॿियनि खे दोषी न ठहरायो। शान और मान जो त्याग, साधननि जो त्याग, इहे ई महीन त्याग आहे। त्याग मतलब कि असांखे उनखे बुद्धि में एक्सेप्ट न करिणो आहे। भले असांखे कोई मान ॾे, कोई इज्जत ॾे, ये वो, लेकिन सभु बाबा खे ॾेई छॾियो। भले साधननि खे यूज़ कंदे हुए बि उन्हनि जे ज़्यादा आकर्षण में न अचो। नाम मान शान जो त्याग, साधननि जो त्याग, इहे ई महान त्याग आहे। साकार बाप जे समान अल्पकाल जी महिमा जे त्यागी ठहो, तॾहिं ही श्रेष्ठ भाग्यवान ठही सघंदासीं। साकार ब्रह्मा बाप समान अल्पकाल जी महिमा जो त्यागी ठहो, तॾहिं ही श्रेष्ठ भाग्यवान ठही सघंदासीं। शिव बाबा इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां लिबरेशन चाहींदा आहिनि। हाणे बाबा अॼु चई न, हाणे लास्ट में छा करिणो आहे? कोर्स कयो, रिवाइज कोर्स कयो, रियलाइजेशन कोर्स कयो। हाणे सभु पुराणी ॻाल्हियुनि खां बाबा चाहींदा आहिनि मुंहिंजा ॿार सभु लिबरेट थी वञनि। मुंहिंजा ॿार जो हर संकल्प बोल कर्म मूं जीअं थिए, मां जीअं शिक्षा ॾिनी आहे हूअं थिए। हर स्वभाव संस्कार बाबा जीअं हुजणो खपे। सभु आत्मायूं बाप समान थी वञनि। बाबा चईंदा आहिनि पुराणे रावण जी कोई प्रॉपर्टी न हुजणी खपे, कंहिंसां कोई बि हिसाब किताब न हुजणो खपे। हाणे मुंहिंजे ॿारनि में शिव बाबा ये चाहींदा आहिनि। शिव बाबा इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां लिबरेशन चाहींदा आहिनि। मतिलबु शिव बाबा छा चाहींदा आहिनि? सभी आत्मायूं हूं जीअं थी वञनि, सभी आत्मायूं जीवन मुक्ति प्राप्त करे। हाणे मां जेको उन्हनि खे वरसो ॾिनो आहे ज्ञान गुण शक्तियुनि जो, उन्हनि खे यूज़ करे हाणे पंहिंजो जीवन जीअनि। हिन अंतिम कोर्स जे, इन अंतिम फोर्स जे कोर्स जे लाइ समय मिलियो आहे। हाणे असांखे जेको बि समय मिलियो आहे न, उहो छो मिलियो आहे? कि हाणे लिबरेशन, सभु ॻाल्हियुनि सां लिबरेट थियणो। ज्ञान त अची वियो, गुण बि अची विया, शक्ति बि आहे। हाणे उन्हनि खे यूज़ करे सभु कुझु पुराणेपन सां स्वयं खे लिबरेट करो। हिन जे लाइ ई समय मिलियो आहे। अहिड़ा विश्व अधिकारी सत्कार ॾेई विश्व जे द्वारा सत्कारी ठहिण वारा। ॿियनि खे सत्कार ॾींदासीं तॾहिं ई माण्हू असांखे बि सत्कार ॾींदा। अहिड़ा विश्व जा अधिकारी, सेवाधारी आहियूं न असां, भविष्य में अधिकारी हूंदासीं, हाणे सेवाधारी आहियूं। त अहिड़ा विश्व अधिकारी ॿियनि खे सत्कार ॾेई विश्व द्वारा सत्कारी ठहिण वारा। निर्माण सां विश्व द्वारा नमन योग्य ठहिण वारा। हिन जीवन में एतिरा निर्माण थी वञो कि असांखे विश्व द्वारा नमन मिले, नमन योग्य ठही सघूं असां। बीती खे समाप्त करण वारा, सर्व गुणनि सां संपन्न ठहिण वारा, सदा बाप समान बाप जे साथी रहण वारा। श्रेष्ठ भाग्यशाली आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ये बाबा टीचर्स सां मुलाक़ात था करनि, जो कुझु ॿुधियो उहो उन्हनि सभिनि जो सार पंहिंजे जीवन में लाहींदा आहियो। छो जे टीचर्स जो अर्थ ई आहे राजयुक्त सारयुक्त।
बाबा चवनि था टीचर अर्थात या राजयुक्त ऐं सारयुक्त। टीचर्स जी विशेषता इहा आहे जो विस्तार खे सेकेंड में सार में लाहे छॾे, जंहिंसां इसेंस जी जीअं इसेंस जी हिकु बूंद हूंदी आहे लेकिन उहा ॾाढो कार्य कंदी आहे। मतिलबु ख़ुशबू जी कोई हिकु बूंद हुजे त उहो केॾो कार्य कंदी आहे न। उहा टीचर्स अर्थात इसेंसफुल अर्थ ते विस्तार के सेकेंड में सार रूप में करण वारी ऐं अन्य खे बि कराइण वारी, इनखे चइबो आहे टीचर। विस्तार के सार में परिवर्तन करण वारी। ॿियो आहे बाबा चई टीचर्स जी विशेषता पहिरीं ॻाल्हि आहे सार रूप में परिवर्तन करणु। ॿियो आहे टीचर्स बि पावर हाउस बाप जे समान सब स्टेशन्स आहिनि। बाबा जी एॾी सारी ॿार जेका आहिनि न, तव्हां ॾिसो पंहिंजे मोहल्ले में अगरि तव्हां ई आहियो बाबा खे यादि करण वारा, त बाबा जी लाइट तव्हां द्वारा तव्हांजे मोहल्ले में अचे थी ऐं जेतिरो तव्हां सुठी रीति यादि कंदा हूंदव ओतिरो परे परे बि वेंदी हूंदी। त बाबा निमित टीचर्स जे लाइ चवनि था, लेकिन इहे असां सभिनि जे लाइ आहे कि टीचर्स छा आहिनि, पावर हाउस आहिनि, बाप जे समान सब स्टेशन्स आहिनि। त जीअं पावर हाउस में सदा अटेंशन ऐं चेकिंग रहंदी आहे कि किथे कुझु फ्यूज़ न थी वञे, ईअं टीचर्स खे बि छा चेकिंग करणी आहे, कॾहिं बि कोई परिस्थिति में असां कंफ्यूज़ न थी वञूं। छा करिणो आहे हाणे असांखे चेकिंग, कि असां कंहिं ॻाल्हि में कंफ्यूज़ न थी वञूं जंहिंसां असांजो बाबा सां डिसकनेक्ट न थी वञे। कनेक्शन बाबा सां कनेक्शन डिसकनेक्ट थींदो त असांखे बि न मिलंदो त ॿियनि खे बि न मिलंदो। जेका माण्हू ॼाणंदा ई न आहिनि तव्हांजे देव स्वरूप खे यादि था करनि त उन्हनि खे त तव्हां द्वारा ई मिलंदो हूंदो न। त बाबा चवनि था कि चेक करो कंहिं बि परिस्थिति में असां कंफ्यूज़ त नथा थियूं। जीअं पावर हाउस जी नंढी सी हलचल सॼे एरिया जी लाइट खे हिलाए ॾींदी आहे न, ॾिसो केॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तव्हांजे मथां। इन करे कर्म भले ई करो लेकिन सॼो ॾींहुं बाबा खे यादि करो। अमृत वेलो त ज़रूरु करो। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि मूं द्वारा सभिनि खे लाइट माइट मिले त अमृत वेलो नुमाशाम योग ज़रूरु करो। छो जी अगरि सॼो ॾींहुं तव्हां कर्म में बिज़ी आहियो ऐं तव्हांखे तव्हांजी बुद्धि केॾी सुठी आहे, तव्हां पावर हाउस आहियो पंहिंजे एरिया जो, सिर्फ़ु दीदी थोरी आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजा ॿार त हर गली में घर घर में हुजणा खपनि। त जीअं हर एरिया में पंहिंजो पंहिंजो पावर हाउस हूंदो आहे न, उहो तव्हांजे मोहल्ले में अगरि ॿियो कोई बि ज्ञान में न आहे, तव्हां आहियो त तव्हां द्वारा सभिनि खे लाइट मिलंदी आहे। अगरि पावर हाउस में नंढी सी बि ग़लती थी वञे कंफ्यूज़ त पूरे एरिया जी लाइट हिलाए ॾींदी आहे। ईअं ई असां बि अगरि बाबा खे भुलंदासीं, बाक़ी त नथा सम्झनि लेकिन असां त सम्झूं था न भई आत्माउनि खे शक्ति त परमात्मा द्वारा ई मिलंदी आहे। परमात्मा खे हाणे असां पहचानियो आहे त हाणे बि असां सॼो ॾींहुं पंहिंजी बुद्धि में कमु इहा उहो ई रखंदासीं त बाबा खे यादि कॾहिं कंदासीं। हाणे सभु कुझु बाबा खे ॾेई करे तव्हां बाबा खे यादि करो, बाबा तव्हां खां पाण ई कर्म कराईंदो। कर्म त करिणो ई आहे लेकिन बुद्धि में सॼो ॾींहुं दुनियावी ॻाल्हियूं पैसा ॿार इहे सभु न करे करे बाबा जी यादि करो। बाबा खे यादि करो त बाबा तव्हांजो सभु कुझु घर गृहस्थी बि तव्हांजी सुठी करे ॾींदा। और रोज़ु अमृत वेलो नुमाशाम योग ज़रूरु करो। छो जी तव्हां केरु आहियो, पावर हाउस आहियो पंहिंजी एरिया जा। त वैसे टीचर्स जे अगरि एरिया में अगरि पावर हाउस में नंढी सी हलचल थींदी आहे त लाइट हिलाए ॾींदी आहे।
वही टीचर्स जी कंफ्यूज थियण सां वातावरण में प्रभाव पइजंदो आहे ऐं वातावरण जो प्रभाव अचण वारनि ते बि पवंदो आहे। त टीचर्स खे पंहिंजे पाण खे अनेक आत्माउनि जे चणाइण ऐं डगमग करण जे निमित्त सम्झणो खपे न। वैसे बाबा ये सभिनि जे लाइ चवनि था न, निमित्त टीचर्स आहिनि, लेकिन असां बि सोचूं असांजी अवस्था डगमग थींदी त ॿियनि जी बि थींदी। टीचर्स अथक टी विशेषता बाबा ॿुधाइनि था। टीचर्स अर्थात अथक, नंढी सी ॻाल्हियुनि में थकण वारा न, पुरुषार्थ में पंहिंजे पाण सां बि थकिणो हूंदो आहे छा बाबा चवनि था। पुरुषार्थ छा आहे? बसि बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे। कोई भी प्रकार जे संस्कार या स्वभाव के परिवर्तन करण में दिल शिकस्त थियण या अलबेलोपण थियण भी थकण। कोई भी प्रकार जे संस्कार स्वभाव के असां परिवर्तन कंदे कंदे अगरि थकी वेंदासीं, दिल शिकस्त थींदासीं, अलबेला थी वेंदासीं कि अरे मूंखां त नथो थिए ईअं, त इहे बि थकण थियो। ये त थींदो ई रहंदो आहे, ये त थींदो ई, ये अलबेलोपन। त बाबा हाणे चवनि था कि कॾहिं बि असांखे थकिणो न आहे पुरुषार्थ में। ॾाढो मुश्किल आहे, केसि ताईं हलंदासीं, ये दिल शिकस्त थियण। ताकि बाबा जे ज्ञान में जो धारणा थिए थी न सहज रीति सां, उहो कंदा हलो। बाबा जो असांखे दिनचर्या ॿुधाई अथई, बाबा जो असांखे धारणा ॿुधाई अथई। अगरि तव्हां उन पूरी रीति उनखे धारण नथा करे सघो त तव्हां जेतिरो करे सघंदा आहियो उन अनुसार हलो। अगरि तव्हां अमृत वेलो नथा उथी सघो त ॾींहं में अधु घंटो फिक्स करो। अगरि तव्हां अमृत वेलो नुमा शाम नथा करे सघो, उन समय तव्हांखे कमु आहे या जो बि आहे, तव्हां राति जो लेट सुम्हंदा आहियो, त सॼे ॾींहं में मूंखे अधु घंटो त वेही करे बाबा खे यादि करिणो आहे। कोशिशि करो। अगरि इहे बि नथा करे सघो त चलो 5 मिंट करो। 5 मिंट त टाइम रहंदो ई आहे न। चलो 2 मिंट करो। चलो सुबुह जो उथंदे ई गुड मॉर्निंग त करो बाबा खे यादि करे। ईअं न सुबुह खां ई कम में लॻी वञो। गुड मॉर्निंग ॾिसो बाबा केॾो सहज कयो अथई। काथे त ब्रह्मा बाबा जे समय माण्हू एॾो साल तप कयो, बसि बाबा खे ई यादि कयो। पोइ बाबा चई चलो हुन समय बि अमृत वेलो नुमाशाम योग, चलो ठीकु आहे अमृत वेलो नुमाशाम योग। पोइ हाणे त बाबा अव्यक्त मुरलियुनि में छा चईंदा है, कम से कम गुड मॉर्निंग त करो। त गुड मॉर्निंग त करो, रोटी खाइण खां पहिरियों त बाबा खे यादि करो न कम से कम। त इहे बि चलो, त इहे कीअं न कीअं करे असांखे बाबा सां जुड़ी रहणो आहे। इन में असांजो बि फ़ाइदो आहे त ॿियनि जो बि फ़ाइदो आहे। बाक़ी हीअं असां सोचूं था अगरि तव्हांखां अमृत वेलो नथो थिए, नुमाशाम नथो थिए, कोई स्वभाव संस्कार तव्हांखां परिवर्तन नथो थिए त थको न। बाबा खे जेतिरो असां सची दिलि सां पंहिंजो रोज़ जो चार्ट ॾींदासीं न, ईअं न असां करे नथा सघूं त थकी वियासीं, अलबेला थी वियासीं, पोइ बाबा खे ई छॾे छॾियोसीं। बाबा चवनि था कि कॾहिं बि सचे दिलि ते साहिब राज़ी हूंदो आहे। त सच्चाई सां बाबा खे हर ॻाल्हि ॿुधाईंदा न त बाबा जी मदद बि मिलंदी ऐं असांजो थकिणो बि न थींदो। न त ॿार छा थींदा आहिनि, चईंदा आहिनि कि इहे त थींदो ई रहंदो आहे, इहे त हूंदो आहे, उहो बि न कंदा आहिनि, इहे बि न कंदा आहिनि, ॾाढो मुश्किल आहे, केसि ताईं हली सघंदासीं, ईअं दिलि शिकस्त थींदा आहिनि न। सम्झो बाबा चवनि था अमृत वेलो करो, तव्हां नथा करे सघो त कई बार ॿार दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि, पोइ इहे दिलि शिकस्त अंदरि खाईंदो रहंदो आहे। पोइ जेको ॿियो तव्हां करे सघो था उहो बि छॾे छॾंदा आहिनि ॿार कॾहिं कॾहिं, छो जी बसि हिकु अमृत वेलो नथा करे सघनि। कोई ॻाल्हि कोन्हे, अगरि तव्हां नथा करे सघो त बाबा खे ॿुधायो। सुबुह जो न उथियो त सॼे ॾींहं में वियो वरी टाइम कढी। त इहे कहिड़ो बि पुरुषार्थ तव्हां न बि करे सघो था, लेकिन तव्हांजी इच्छा आहे त बाबा जी मदद वठो, बाबा खे चओ ऐं दिलि शिकस्त न थियो।
अॻियां वधो उहो बि थी वेंदो जेको तव्हां करणु चाहींदा आहियो। त पुरुषार्थ में अलबेलोपन हूंदो आहे या दिलि शिकस्तपन हूंदो आहे त थकी वेंदा आहियूं। हिन करे कॾहिं बि असांखे थकिणो न आहे, अथक रहणो आहे। चौथी ॻाल्हि टीचर्स जी छा आहे, जंहिंमें परिस्थिति खे सामनो करण जी शक्ति आहे, उहो उमंग उत्साह में रहंदा आहिनि, कंफ्यूज़ न थींदा आहिनि। त टीचर्स अर्थात कॾहिं बि कंफ्यूज़ न थियनि, सदा हर परिस्थिति जो सामनो करे सघनि। पंजी ॻाल्हि आहे टीचर्स आहिनि ई बाप समान सेवाधारी। त समान थी वियो न, समानता जी बि ख़ुशी थींदी आहे न, समानता जी बि ख़ुशी थींदी आहे। बाप समान अनेक आत्माउनि जे कल्याण जी ज़िम्मेवारी। टीचर्स हिन ख़ुशी में रहंदियूं आहिनि कि असां बाप समान मास्टर शिक्षक आहियूं, बाप समान निमित्त ठहिया आहियूं, बाप समान अनेक आत्माउनि जे कल्याण जी ज़िम्मेवारी असांखे आहे। त बाप समान आहियो न, त टीचर्स अर्थात सदा बाप समान सेवाधारी। अगरि असां बाबा जो ज्ञान ॿुधी करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं, जो बाबा बि त इहे ई कमु कंदा आहिनि न, बाबा वटि त ज्ञान आहे ई सही, बाबा असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, असां बि ॿुधी करे रोज़ु कुझु न कुझु कंहिंखे न कंहिंखे ॿुधाईंदा रहो। त हीअं जीअं असां बाबा जे धंधे में मददगार थी वियासीं, पोइ ॿुधाईंदे ॿुधाईंदे न असांखे बि उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे, असांखे बि धारणा थी वेंदी आहे। त बाबा अॼु चवनि था कि बाप समान टीचर अर्थात सर्व खे ज्ञान ॾियण वारा ठहो। ॾिसो असांखे बि कंहिं ॿुधायो ज्ञान, असांखे बि कीअं न कीअं पतो लॻियो, उहो ई असांखे रहम दिलि ठही करे बाबा जी ॻाल्हियूं कंहिं न कंहिंखे कंहिं न कंहिं रीति ॿुधाईंदा रहो। कॾहिं न कॾहिं कंहिं आत्मा जी बुद्धि खुली वञे, अगरि वो डायरेक्ट नथो ॿुधे त उनखे इनडायरेक्ट वे में ॿुधायो, कीअं न कीअं करे उन्हनि खे बाबा जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदव त आत्मा खे आपे ई कॾहिं न कॾहिं उनजी बुद्धि में टच थींदो। त बाबा चवनि था कि टीचर्स अर्थात बाप समान सर्व जो कल्याण करण वारी, ई ख़ुशी ॾाढी अॻियां वधाईंदी आहे। जॾहिं तव्हां बाबा जे धंधे में मददगार थींदव न त तव्हांखे ख़ुशी बि ॾाढी थींदी। छो जी जॾहिं असां ज्ञान धन दान कंदा आहियूं न त आत्मा खे ख़ुशी थींदी आहे। छो जी बाबा ॾिसंदा आहिनि मुंहिंजो ॿारु मददगार आहे। ज़रूरी न आहे उहो पॉइंट तव्हांखे धारण थियल हुजे। कई बार ईअं चईंदा भई असां ई क्रोध था करूं, हिननि खे छा ॿुधायूं। न, असां ईअं त ॿुधायूं भई परमात्मा हीअं चईंदा आहिनि, हीअं न करो। हा, असांखे पतो आहे मुंहं में आहे, लेकिन मां बि पुरुषार्थ करां थो न, मां बि पुरुषार्थ करां थी। चलो मां त पुरुषार्थ करां थी, अञा मुंहं में न निकितो आहे, लेकिन मां हिन खे त ॿुधायां, छा पतो हीअ जल्दी धारण करे छॾे, कोई ॻाल्हि कोन्हे, हीअ अॻियां निकिरी वञे त। पोइ अगरि उहो हुनजो क्रोध ख़तमु थी वियो, अगरि हुन में कुझु परिवर्तन अची वियो, हुन धारणा कई त हुनजो शेयर तव्हांखे मिलंदो त तव्हांजो बि जल्दी ख़तमु थी वेंदो। त हीअ सेवा करण सां छा थींदो आहे, बाबा जीअं उन्हनि जी दुआऊं मिलण सां न असां में जो कमी कमज़ोरी हूंदी आहे न, जो अञा ताईं न निकिती आहे, उहा बि निकिरी वेंदी आहे। हिन करे कॾहिं ईअं न सोचणो खपे अरे असां में ई आहे, असां हिनखे कीअं ॿुधायूं। असां में आहे, लेकिन असां शुभ भावना करूं था, तव्हांखे ॿुधायूं था, तव्हां मां निकिरी वञे, पोइ हुननि जी दुआउनि सां, बाबा जी दुआउनि सां असां मां बि निकिरी वेंदी। त इहा ख़ुशी, हिन सां ख़ुशी थींदी आहे, हिन सां असांजी उन्नति थींदी आहे। ज्ञान ॾियण सां न, बाबा जो ज्ञान धन दान करण सां असांखे ख़ुशी बि थींदी आहे, स्व परिवर्तन बि ईंदो आहे, शक्ति बि मिलंदी आहे। तव्हां अगरि ॿियो कुझु पुरुषार्थ नथा करे सघो न, बाबा जी ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाईंदा रहो त तव्हां में बि धारणा थींदी वेंदी। टीचर्स खे ॾिसी बाप दादा बि ख़ुशि थींदा आहिनि। समान खे चईंदा आहिनि फ्रेंडशिप ग्रुप। बाबा जेका बाबा जीअं ॿियनि खे ज्ञान ॾींदा आहिनि न, ॿियनि जी मदद कंदा आहिनि, ॿियनि ते रहम कंदा आहिनि, दया कंदा आहिनि, क्षमा कंदा आहिनि, उहा आहिनि फ्रेंडशिप ग्रुप वारा। छठो पॉइंट बाबा ॿुधाइनि था टीचर्स जी विशेषता।
टीचर्स खे सदा नयो प्लान ठाहिणो खपे। प्लानिंग बुद्धि हुजे ऐं ॾाढी सहज प्लानिंग बुद्धि ठही बि सघंदा आहियो। कुझु न कुझु नवीनता कढो पंहिंजे जीवन में कि कीअं असां माण्हुनि खे ॿुधायूं, कीअं नई रीति पुरुषारथ करो। अमृत वेले प्लान बुद्धि हुजे त बाप दादा द्वारा प्लान टच थींदा। जॾहिं अमृत वेला या कॾहिं बि तव्हां बाबा खे यादि करणु वेंदा आहियो न, हुन समय छा ॿियो तव्हांखे करण जो प्लान अचे थो करिणो, ईअं या तव्हां सोचो था, उहा ॻाल्हि सोचे करे बाबा वटि वियो त तव्हांखे उहा ॻाल्हि करण में छा प्लान ठाहिणो आहे उहो तव्हांखे टच थींदी, त प्लानिंग बुद्धि ठही वेंदव। साकार आधार वठंदा आहियो, इन करे प्लानिंग बुद्धि न थींदी आहे। बाबा खे यादि करे जो कमु तव्हांखे करिणो आहे न, जो तव्हांखे लॻे थो उहो बाबा खे ॿुधायो, पोइ बाबा तव्हांजी बुद्धि में हुनजो प्लान टच कंदो। न त हेॾा होॾा जी मदद वठंदा वेंदा आहियूं त बाबा जी टचिंग न थींदी आहे। टीचर्स जो संबंध फ्रेंडशिप हुजण जे कारण समीप जो हुजणो खपे, त ॾाढो सहयोग वठी सघंदा आहियो। बाबा केरु आहे? बाबा असांजो सर्व संबंधी आहे न, त बाबा खे कॾहिं फ्रेंड जे रूप में ॻाल्हियूं करो मन ई मन में, बाबा हीअं ॻाल्हि हीअं ॻाल्हि हीअं, कॾहिं पीउ, कॾहिं माउ, कॾहिं टीचर, कॾहिं सतगुरु, कॾहिं डॉक्टर। शरीर जी जो बीमारी आहे उहो शिव डॉक्टर खे ॿुधाईंदा रहो त ॾाढी मदद मिलंदी, ॾाढो सहयोग मिलंदो। जॾहिं बाप ॾिसंदा आहिनि हद जे आधार ठाहे रखिया अथनि त बाबा बि छो मदद करे। कुझु बि थिए न, पहिरियों बाबा यादि अचे। तव्हांजे शरीर में बि कोई तकलीफ़ थिए, बाबा डॉक्टर, हीअं बुखार अची वियो, मथे में सूर थो थिए या हीअं थो थिए, बाबा ॾिसंदा आहिनि। ॿार पहिरियों ई थोरो बि कुझु थींदो आहे डॉक्टर खे यादि कंदा आहिनि, त बाबा बि छो मदद करनि। कोई बि ॻाल्हि पहिरियों बाबा यादि अचिणो खपे। टीचर्स जी विशेषता छा आहे? टीचर्स इन्वेंटर, क्रिएटर, प्लानिंग बुद्धि वारियूं आहिनि। अनेक आत्माउनि खे उमंग उल्लास दिलाइण वारी। ईअं न सिर्फ़ु हा मुरली ॿुधाए छॾी, ईअं कयो, लेकिन सक्सेसफुल टीचर कहिड़ी हूंदी आहे? जीअं बाबा खे बि बाबा मथां खां हेठि आया, पहिरियों त ज्ञान ईअं नंढो सो, हाणे त ॾिसो कहिड़ो विस्तार में सेवा थिए थी न। त ॾिसो बाबा जी बुद्धि में बि एॾी सारी ॻाल्हियूं आहिनि कि हीअं करो हीअं करो हीअं करो। त जेको ॿार बाबा वटि प्लानिंग बुद्धि जे हिसाब सां वेंदो आहे कि हा भाई हिन ॻाल्हि में कीअं प्लान करूं, त बाबा उन्हनि खे टच कंदा आहिनि। त टीचर्स अर्थात क्रिएटर, इन्वेंटर, प्लानिंग बुद्धि, अनेक आत्माउनि खे उमंग उल्लास दिलाइण वारी। इन्हनि सभिनि विशेषताउनि खे हाणे इमर्ज करो। बाबा चवनि था त हद जी ॻाल्हियूं सदा मर्ज थी वेंदियूं। सम्झो, टीचर्स जी विशेषता आहे अनुभवी मूर्त, ॻाल्हाइण वारी मूर्त न, अनुभवी। लेकिन कई बार असांखे कई ॻाल्हियुनि जो अनुभव न हूंदो आहे, लेकिन असां ज्ञान ॾींदे ॾींदे अनुभव थी वेंदो आहे। जीअं अगरि कोई स्कूल वारी टीचर नई हूंदी आहे त उनखे अनुभव न हूंदो आहे, लेकिन पढ़ाईंदे उन्हनि खे अनुभव थींदो आहे। तव्हां बि पहिरियों पढ़ाई शुरू कई, जेको बि कमु शुरू कंदा आहिनि त हुन में अनुभव न हूंदो आहे, कंदे थींदो आहे। उहो असां ज्ञान ॾींदे बि कई ॻाल्हियुनि जो अनुभव थींदो रहंदो, त असां अनुभवी मूर्त टीचर्स ठही वेंदासीं। ॻाल्हाइण बि अनुभव जे आधार ते आहे न। एतिरी सभु विशेषताउनि सां संपन्न नज़र सां बाप दादा ॾिसंदा आहिनि। त ईअं न कि ज्ञान ॾींदे ई असां अनुभव में, ज्ञान ॾींदे हिकु ॾींहुं घटि हूंदो, ॿियो ॾींहुं ज़्यादा अनुभव थींदो, टियों ॾींहुं ज़्यादा, ईअं अनुभवी मूर्त ठही वेंदो। त बाबा त हमेशह ॿारनि खे हिन ई संपन्न नज़र सां ॾिसंदा आहिनि। त केतिरा महान थी विया न। महानता खे महिमान सम्झी करे हलाइणो। महानता खे पंहिंजी प्रॉपर्टी न सम्झो, बाबा जी देन आहे न।
महानता खे पंहिंजो सम्झो, बाप खे न सम्झो त नुक़सान थी वेंदो। महानता खे पंहिंजो न सम्झो, बाबा जो सम्झो। महानता असां वटि महिमान आहे, मतिलबु महानता खे महिमान सम्झी करे हलाइणो। बाप द्वारा मिली हुई महानता आहे त बाप खे विच में भुलिजणो न आहे। हिन करे सदा मुख में मन में छा यादि रहे? बाबा बाबा। बाबा ई मूंखां कराए थो। सदा ख़ुशी रहण जो साधन छा आहे? बाबा ॿियो पार्टियुनि सां मिलनि था। बाबा पार्टियुनि सां मिलंदे हुए उन्हनि खां पुछनि था कि सदा ख़ुशी में रहण जो साधन छा आहे? सर्व खज़ाननि सां संपन्न आत्मा जी निशानी कहिड़ी हूंदी आहे? जो खज़ाननि सां संपन्न हूंदो न, उहो सदा अति इंद्रिय सुख में मग्न हूंदो। जीअं आत्मा खे सर्व खज़ाना हूंदा आहिनि, उहो सदा अति इंद्रिय सुख में मग्न रहंदी आहे। उनखे बाप ऐं सेवा जे सवाइ कुझु बि यादि न ईंदो। उहो हद जी प्रवृत्ति खे संभालंदे हुए ईश्वरीय सेवा अर्थ पंहिंजे खे ट्रस्टी सम्झी करे प्रवृत्ति जो कार्य कंदो। जेकी आत्मा सर्व खज़ाननि सां संपन्न हूंदी न, उहो पंहिंजी हद जी प्रवृत्ति खे संभालंदे हुए बि सदा छा सोचंदो कि मां ईश्वर सेवा अर्थ ट्रस्टी आहियां। ट्रस्टी ठही करे प्रवृत्ति जो कार्य कंदो। उनजो हर कर्म श्रीमद प्रमाण हूंदो। चेक करो पंहिंजे पाण खे, उन्हनि में जरा बि मनमत या परमत मिक्स न हूंदी। जीअं आत्मा वटि बाबा जो सर्व खज़ानो हूंदो, उनजो हर संकल्प बोल कर्म कीअं हूंदो? बाबा जी श्रीमत अनुसार। मनमत ऐं परमत मिक्स न कंदो त उनजी रिज़ल्ट छा ॾेखारे में ॾींदी? अगरि श्रीमत जे अंदरि मनमत या परमत मिक्स आहे त जीअं शुद्ध चीज़ में कोई अशुद्ध चीज़ मिक्स थी वेंदी आहे न, त कोई न कोई नुक़सान थी वेंदो आहे। ईअं हिते बि श्रीमत में मनमत या परमत मिक्स थींदी आहे। अगरि मिक्स थी आहे त सेवा में जो प्राप्ति हुजणी खपे उहा न थींदी आहे। ख़ुशी, सफलता, शक्ति जो अनुभव बि न थींदो आहे। अगरि असां श्रीमत में मनमत मिक्स कई आहे त असांखे जो ख़ुशी, जो सफलता, जो शक्ति मिलणी खपे, अनुभव थियणो खपे, उहो न थींदी आहे। श्रीमत जी रिज़ल्ट आहे सफलता अर्थात सर्व प्राप्ति। अगरि असां बाबा जी श्रीमत ते हलूं था त मतिलबु असांजे जीवन में सफलता बि थींदी ऐं सर्व प्राप्ति बि थींदी। इहे अनुभव बि कंदा हूंदव कि कंहिं समय महिनत ॾाढी कंदा आहियो लेकिन सफलता घटि मिलंदी आहे। कई बार अगरि तव्हां चओ ऐं अनुभव बि घटि थींदो आहे, ऐं कॾहिं महिनत घटि थींदी आहे, पुरुषार्थ घटि ऐं प्राप्ति ज़्यादा थींदी आहे। बसि असांखे जो बाबा जीअं चवनि था न, बाबा हीअं चयो अथई त हीअं करो, बसि ज़्यादा असांखे पंहिंजी बुद्धि न लॻाइणी त असांखे महिनत कम, सफलता ज़्यादा मिलंदी, अनुभव बि ज़्यादा थींदो। त बाबा चवनि था कि कई बार महिनत ॾाढी कंदा आहियो, सफलता घटि मिलंदी आहे, अनुभव बि घटि थींदो आहे, ऐं कई बार महिनत कम, प्राप्ति ज़्यादा थींदी आहे। इन जो कारण आहे कि यथार्थ कॾहिं कॾहिं त असां बाबा जो चए ते हूअं ई कंदा आहियूं त यथार्थ थी वियो न, ऐं कॾहिं कॾहिं मिक्स करे छॾींदा आहियूं। त इहा सूक्ष्म चेकिंग करणी खपे ख़ुदि जी, छो जी मनमत त ॾाढी सूक्ष्म हूंदी आहे, असांखे पतो बि न लॻंदो आहे त मनमत ॾाढी सूक्ष्म हूंदी आहे। माया मनमत की ईश्वरीय मत में रॉयल रूप में मिक्स करे ॾींदी आहे। जो माया हूंदी आहे न, माया अर्थात ये फालतू ॻाल्हियूं, त फालतू ॻाल्हियूं न ईश्वरीय मत में मिक्स थी वेंदियूं आहिनि। तव्हां सम्झंदव ये ईश्वरीय मत आहे लेकिन हूंदी मनमत आहे। हिन जे लाइ परखण जी ऐं निर्णय करण जी शक्ति खपे। बाबा चवनि था त असांखे परखण ऐं निर्णय करण जी शक्ति हूंदी त असां हुनखे परखी सघंदासीं।
अगरि इहे ॿई शक्तियूं पावरफुल आहिनि त कॾहिं बि असां श्रीमत में मनमत परमत मिक्स न थियणु ॾींदासीं, कॾहिं बि धोखो न खाईंदासीं। हाणे बाबा ॿी पार्टी सां मिलनि था। शान ऐं मान जो त्याग, साधननि जो त्याग, इहे ई महान त्याग। जंहिंमें रोइण जी आदत हूंदी आहे न, उहे ॿार बाप सां स्वतः ई विमुख थी वेंदा आहिनि। त चेक करो, कॾहिं रोईंदा आहियो? त अगरि असां जंहिं समय रोईंदा आहियूं न मन सां या अखियुनि सां, त असां बाबा खां दूर थी वेंदा आहियूं। मन में दुख जी लहर अचणु, इहे बि रोइण वारनि खे बाप जी प्राप्ति वारो न चईंदासीं। जॾहिं बाप जे संबंध सां वंचित थींदा आहियो तॾहिं दुख जी लहर ईंदी आहे। त रोइण अर्थ आहे जॾहिं असां बाप जे संबंध सां दूर थींदा आहियूं तॾहिं रोइण ईंदो आहे। त रोइण अर्थ आहे बाप सां नातो तोड़णु। चेक करो, कॾहिं रोईंदा आहियो? जंहिं समय रोईंदा हो न, उन समय सम्झो मां बाबा सां डिस्कनेक्ट थी वियमि, बाप सां पंहिंजो मुख मोड़े छॾियो। जॾहिं कोई रोईंदो आहे त ॾिसंदा आहियो कंहिंजी अखियुनि कंहिंजे अॻियां मुख न करे सघंदा आहिनि। जॾहिं कोई रोईंदो आहे न, ईअं रोईंदा आहिनि न, हथ छुपाए छॾंदा आहिनि पंहिंजो मुंहुं। जॾहिं कोई रोईंदा आहिनि त ॾिसंदा आहियो कंहिंजे अॻियां मुख न कंदा आहिनि, छिपाईंदा ज़रूरु आहिनि। त ॾिसो केॾी, ऐं इन जी हाणे जी कहावत, हाणे प्रैक्टिकल में थिए थो। हाणे अगरि असां रोईंदासीं त बाबा सां छिपी वेंदासीं। इन जे कारण दुनिया में आहे न, माण्हू जॾहिं रोईंदा आहिनि त पंहिंजो मुंहुं छिपाए ॾींदा आहिनि। जीअं स्थूल रोइण सां स्वतः मुख छिपाईंदा आहिनि न, त मन सां रोइण बि बाप सां स्वतः विमुख थी वेंदो। त मगर मन सां रोईंदा त बाप सां स्वतः विमुख थी वेंदो। छोजी बाबा जी यादि कंहिंमें हूंदी आहे? मन में हूंदी आहे। मन में अगरि असां रोऊं था त बाबा जी यादि ठहरी सघंदी? बाप जी तरफ़ असां पीठ करे छॾंदा आहियूं। कॾहिं दुख जी लहर संकल्प में बि न अचणी खपे। बाबा चवनि था सुखदाता जा ॿार, सुख जी लहर हुजे, इहा सुखदाता जे ॿारनि जे जीवन में दुख जी लहर हुजे, इहा शोभदो न आहे। मूड ऑफ करणु, इहे बि मुख सां रोइण थी वियो। त मूड ऑफ कंदा आहियो? कॾहिं कोई सर्विस जो चांस न मिले या कुझु घर गृहस्थी में बि कुझु थी वञे त मूड ऑफ त न थींदो आहे। अथक ऐं आलस्य रहित पंहिंजे खे सम्झंदा आहियो? सदा मां अथक आहियां, आलस्य रहित आहियां। आलस्य सिर्फ़ु सुम्हण जो न हूंदो आहे। आलस्य कई बार असां सुम्हंदा न आहियूं लेकिन कमु करणु पुॼंदो न आहे। अथक जो अर्थ ई आहे जंहिंमें आलस्य न हुजे। जंहिं समय जो श्रीमत मिली आहे, जो कमु करिणो आहे, उन समय उहो करूं। त सदा अथक ई रहणो, अर्थात सदा बाप जे सम्मुख रहण, त इहा आहे सदा ख़ुशि रहण। बाबा चवनि था फास्ट स्पीड वारा कॾहिं बि समस्या में रुकदा न। असां पंहिंजे जीवन में सदा फास्ट स्पीड में हलंदासीं त असां कॾहिं बि कंहिं समस्या जे कारण रुकंदासीं न। समस्या रोकण जी कोशिशि कंदी आहे लेकिन उहा जंप ॾेई करे निकिरी वेंदा आहिनि। समस्या रोकण जी कोशिशि कंदी लेकिन उहा जंप ॾेई करे निकिरी वेंदा आहिनि। समस्या जे सोच में समय न गवाईंदा आहिनि केरु? जो फास्ट स्पीड में हलंदा आहिनि। फास्ट स्पीड अर्थात जो बाप चई उहो कयो। दूर सां ई अनुभव थींदो कि इहो कोई अलौकिक व्यक्ति आहे। दूर सां ई ॿियनि खे बि अनुभव थींदो। शक्ति ऐं ख़ुशी प्राप्त करण जो आधार आहे श्रेष्ठ कर्म।
श्रेष्ठ कर्म तॾहिं थींदा आहिनि जॾहिं कर्म ऐं योग ॿई साथ साथ हुजनि। जॾहिं असां बाबा जी यादि में रही करे कर्म कंदासीं न त ई श्रेष्ठ कर्म थींदा। सदैव चेक करो कि कर्म कंदे बि योगी आहियूं, अर्थात कर्म कंदे बि बाप जी यादि आहे। कर्म कंदे योग भुलिजंदो त न आहे। जीअं आत्मा ऐं शरीर साथ साथ आहे न, अलॻि थी वञे त शरीर मुर्दो थी वेंदो। वैसे अगर कर्म सां गॾु बाबा जी यादि न हुजे त कर्म बेकार थी वेंदो। बंधन विझण वारी आत्मा बि पुरुषार्थ में सहयोगी थी वेंदी। अगर असां बाबा जी यादि में रही करे हर कर्म कंदासीं न त जेकी बंधन विझण वारी आत्मा बि असांजे पुरुषार्थ में सहयोगी थी वेंदी। बंधन सां ॿियो ई अधिक इच्छा वधंदी आहे। त बंधन बंधन न आहे, लेकिन सहयोग थी वियो न। भई कंहिंखे कुझु रोकंदा आहियूं न त उहो ज़्यादा करण जी इच्छा थींदी आहे। त हिते बि अगरि असांखे कोई बाबा जे ज्ञान में, बाबा जे कार्य में अगरि सहयोग थियण में, लॻण में कोई मना करे थो, विघ्न विझे थो, बंधन विझे थो कि न मुरली न ॿुधो, हेॾे न वञो, हीअं न करो, त उहो जीअं सहयोगी थी वियो न। छो जो जेतिरो बंधन विझंदो ओतिरी असांजी इच्छा ज़्यादा थींदी आहे न, ओतिरो असांखे बाबा ज़्यादा यादि ईंदो। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि बांधेलियूं मूंखे ज़्यादा यादि कंदा आहिनि। चईंदा आहिनि न जो सहज मिलंदो आहे न हुनजी वैल्यू न हूंदी आहे, लेकिन जेकी माण्हू बंधन विझनि ऐं असांजी इच्छा हूंदी आहे त ॿियो ई उहो जास्ती यादि ईंदो आहे। त बंधन विझण वारी आत्मा सहयोगी थी वई न। ॾिसो, ईअं बाबा जीअं असांखे हर ॻाल्हि में पॉज़िटिव सोचणु सेखारीनि था, ईअं असां बि न पंहिंजे जीवन में सिखूं। भई कोई परिस्थिति आई, उन में असांजी आत्मा में कहिड़ी शक्ति वधी, कहिड़ो ज्ञान जो पॉइंट असां यूज़ कयो, ईअं ॾिसो। हीअं न सोचो अरे हीअ ॻाल्हि ईअं थी वई, उन में टेंशन में न वञो। हाणे त असांखे बाबा ज्ञान जा अस्त्र शस्त्र ॾिना अथई न, त उन्हनि खे यूज़ करो ऐं सोचो भई हीअ परिस्थिति आई ऐं हिन जे कारण मां हिन ॻाल्हियुनि में अनुभव थी वियो मूंखे कि हीअं हीअं बाबा जे ज्ञान गुण शक्तियुनि खे असां यूज़ करे परिस्थितियुनि खे पार करे सघंदा आहियूं। अगरि बाबा चवनि था त बंधन विझण वारी आत्मा ॿियो ई सहयोगी आत्मा अथव। अगरि सहयोग जी दृष्टि सां ॾिसो त ॾाढो ई मज़ो ईंदो। बंधन खे बंधन जी दृष्टि सां ॾिसंदा त कमज़ोर थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।